जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 14 नवंबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास शुक्ल पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, मान सम्मान में वृद्धि थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी हुननि जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे परिवार मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन हुननि जो तमामु खुश रहंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखदायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी आराधना करे निकिरंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। ओवरऑल अॼु जो ॾींहुं एवरेज ही रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में काई अपॉर्चुनिटी मिलण जी संभावना आहे। हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु कोई भी वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अगर नओं कम शुरू करण था चाहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखदायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। इच्छाऊं जेकी भी हुननि जी हूंदियूं पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे कोई अटकियल कम पूरो थियण जी संभावना आहे। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी अॼु संभावना थी सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते हुननि खे भाग्य पूरो साथ ॾींदो। अगर कोई नओं कम शुरू करण चाहिनि था त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। योगा या मेडिटेशन करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या घर वारनि सां तमामु सोचे समझे करे ऐं वाणीअ ते कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण रहंदो त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। भगवान गणेश जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। गोवर्धन पूजा। त जियां तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, भगवान श्री कृष्ण पंहिंजे चीच उंगली में
गोवर्धन पर्वत खयो हुयो ऐं 7 ॾींहंनि ताईं वृंदावन वासियुनि खे हुननि जे हेठि रखियो हुयो ऐं हुननि जी रक्षा कई हुई। त 7 ॾींहंनि ताईं जॾहिं भगवान इंद्र तमामु अत्यंत वर्षा बरसाई हुयो ऐं सॼो वृंदावन जेको हुयो उहो जलमग्न थी वियो हुयो, त भगवान कृष्ण तॾहिं बि पंहिंजे आंगुर ते, नंढी आंगुर ते गोवर्धन पर्वत खणी बीठा हुया ऐं हुननि जी रक्षा कयो हुयो। साण ई साण जॾहिं भगवान इंद्र खे ख़बर पए थी कि जेके कृष्ण आहिनि स्वयं भगवान विष्णु रूप धारण करे आया आहिनि हिन धरतीअ ते, त हुननि वर्षा रोकाई आहे ऐं इहो मञियो वेंदो आहे कि 7 ॾींहंनि ताईं भगवान श्री कृष्ण कुझु बि अन्न ग्रहण न कयो हुयो। त अॼु जे ॾींहुं कार्तिक मास शुक्ल पक्ष जी एकम जे ॾींहुं जेको बि माण्हू भगवान श्री कृष्ण खे 56 भोग अर्पण कंदो आहे, यानी 56 टाइप जा जेके भोजन हूंदा आहिनि उहे भगवान श्री कृष्ण के जेके अति प्रिय आहिनि उहे अर्पण कंदो आहे, त भगवान श्री कृष्ण हुन जी मनोकामना पूरी कंदा आहिनि ऐं हुन जे मथों ऐं हुन जे परिवार जे मथों सदा ही आशीर्वाद बरसाईंदा आहिनि। त मां उम्मीद थो कयां त अॼु जे ॾींहं में तव्हां पंहिंजे घर में जेको मंदिर में बाल गोपाल हूंदो या भगवान कृष्ण जी मूर्ति हूंदी या कोई भी मंदिर में वञी करे 56 भोग जो अर्पण भगवान श्री कृष्ण के कंदा ऐं पंहिंजी आस भगवान श्री कृष्ण खां पुॼाईंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे पारस जी जो, जेके पूना महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कार्य में जाम अड़चनूं थियूं अचनि। त पारस जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर बुधर जे ॾींहुं भगवान गणेश जे कोई भी मंदिर में वञी करे मिठी शइ जो भोग लॻाइणो आहे। साण ई साण थी सघे त साई शइ जो दान बुधर ॾींहुं करणु तव्हांजे लाइ अत्यंत लाभदायक थींदो। इहो करण सां तव्हांजी जेकी अड़चनूं अचनि थियूं उहे जल्द सां जल्द परे थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।